नासिन हेडलाइंस वाली वाक़िया का कंदासी सिंध लोकल गवर्नमेंट तरमीमी बिल 2021 तैयार अॼु सिंध असेंबली में पेश कयो वेंदो। समूरनि हुकूमती मेंबरनि खे सिंध असेंबली जे इजलास में शिरकत यकीनी बणाइण जी हिदायत कई वई आहे। सिंध लोकल गवर्नमेंट तरमीमी बिल तहत मकानी इदारनि खे वधीक बाइख्तियार बणायो वेंदो। नासिन वाक़िए खे ॿीहर ॿुधाईंदा हलूं। सिंध लोकल गवर्नमेंट तरमीमी बिल 2021 तैयार अॼु सिंध असेंबली में पेश कयो वेंदो। आगाह कई पिया कि सिंध लोकल गवर्नमेंट तरमीमी बिल 2021 तैयार अॼु सिंध असेंबली में पेश कयो वेंदो। समूरनि हुकूमती मेंबरनि खे सिंध असेंबली जे इजलास में शिरकत यकीनी बणाइण जी हिदायत कई वई आहे। सिंध लोकल गवर्नमेंट तरमीमी बिल तहत मकानी इदारनि खे वधीक बाइख्तियार बणायो वेंदो। नासिन वाक़िए खे ॿीहर ॿुधाईंदा हलूं त सिंध लोकल गवर्नमेंट तरमीमी बिल 2021 तैयार कयो पियो आहे। अॼु सिंध असेंबली में पेश कयो वेंदो। सिंध लोकल गवर्नमेंट तरमीमी बिल 2021 तैयार अॼु सिंध असेंबली में पेश कयो वेंदो। समूरनि हुकूमती मेंबरनि खे सिंध असेंबली जे इजलास में शिरकत यकीनी बणाइण जी हिदायत कई वई आहे। सिंध लोकल गवर्नमेंट तरमीमी बिल तहत मकानी इदारनि खे वधीक बाइख्तियार बणायो वेंदो। ख़बर मां शेयर कई पिया सिंध लोकल गवर्नमेंट तरमीमी बिल 2021 तैयार कयो पियो आहे। अॼु सिंध असेंबली में पेश कयो वेंदो। समूरनि हुकूमती मेंबरनि खे सिंध असेंबली जे इजलास में शिरकत यकीनी बणाइण जी हिदायत कई वई आहे। सिंध लोकल गवर्नमेंट तरमीमी बिल तहत मकानी इदारनि खे वधीक बाइख्तियार बणायो वेंदो। नासिन वाक़िए खे ॿीहर ॿुधाईंदा हलूं त सिंध लोकल गवर्नमेंट तरमीमी बिल 2021 तैयार अॼु सिंध असेंबली में पेश कयो वेंदो। आगाह कई पिया कि सिंध लोकल गवर्नमेंट तरमीमी बिल 2021 तैयार अॼु सिंध असेंबली में पेश कयो वेंदो। समूरनि हुकूमती मेंबरनि खे सिंध असेंबली जे इजलास में शिरकत यकीनी बणाइण जी हिदायत कई वई आहे। तफ़सील कंदासीं सीनियर रिपोर्टर शबीर लाशारी खां। जी शबीर, आगाह कजो। जी बिल्कुल, सिंध असेंबली जो इजलास अॼु मंझंदि 2 वॻे आहे। जेको इजलास इंतहाई अहम इजलास आहे जंहिंमें सिंध सरकार पारां मकानी खाते मकानी इदारनि वारो जेको तरमीमी बिल आहे उहो पेश कयो वेंदो। छाकाणि त मकानी हुकूमतनि जो मुद्दो ख़त्म थिए वॾो अरसो गुज़री चुको आहे। इलेक्शन कमीशन पारां सिंध में मैसर मकानी चूंडूं कराइण जी जेका आहे उहा तयारी कई पई वञे। सिंध हुकूमत खे चयो वियो आहे त सिंध हुकूमत पंहिंजी तयारियूं करे मुकमल करे असांखे ॿुधाए जीअं चूंड जो ऐलान कयो वञे। जंहिंखां पोइ सिंध हुकूमत पारां इहो फ़ैसिलो कयो वियो आहे त लोकल गवर्नमेंट जेको बिल आहे उनमें तरमीमूं आंदियूं वेंदियूं। पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी क़यादत जो कंहिं इजलास पिणु थियो। पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी सदारत गुज़री अॻु में, जंहिंमें इहो फ़ैसिलो कयो वियो त मकानी खातनि इदारनि वारे जेको बिल में तरमीम कई वेंदी जीअं जेके अख़्तियार आहिनि उहे हेठि सतह ताईं मुंतक़िल थियनि। जेके मकानी नुमाइंदा आहिनि उन्हनि खे वधीक बाइख्तियार बणायो वञे। जंहिंजे करे अॼु उहो जेको तरमीमी बिल आहे उहो सिंध असेंबली जे इजलास में पेश करण जो इम्कान आहे। उनखे नज़र में रखंदे सरकारी मेंबरनि खे हिदायत कई वई आहे त उहे पंहिंजी हाज़िरी खे यकीनी बणाइनि। जी, महिरबानी शबीर लाशारी, आगाह करण जे लाइ।